हेॾा हा चओ। हेॾे अचो न मिंट। ॾिसो न केॾा ऑनलाइन सुठा सुठा ॾिया था मिलनि, केॾा सुठा सुठा फानूसा था मिलनि पिया। अचो न घर जे लाइ पसंदि कयूं। अरे रोशू, हे छा आहे तूं? हे शयूं हाणे ऑनलाइन वठंदी आहे तूं? हा हेॾा ॾिसो न केॾियूं सुठियूं सुठियूं शयूं, सभु ॾियारी जूं शयूं ऑनलाइन मिलनि थियूं पियूं। केॾा सुठा सुठा फानूसा, केॾा सुठा सुठा ॾिया, लाइटिंग सभु त मिले थो घर वेठे। अरे तूं हाणे हेॾी सियाणी थी करे हे शयूं तूं ऑनलाइन वठंदी आहे? छॾ तूं इहे सभु, हल तूं मूंसां। पर काॾे? अरे हल त सही। अच्छा ठीकु आहे, हलो। त हे आहे असांजे उल्हासनगर जी आन बान शान, असांजी 2 नंबर बाज़ार। केॾी रौनक आहे हिते, केॾा नंढड़ा नंढड़ा दुकानदार ईअं नंढड़ा नंढड़ा दुकान खोले वेठा आहिनि इन उम्मीद सां कि हिननि जी ॾियारी बि सुठी थिए, हे कुझु हितां कमाए वञनि ऐं पंहिंजी ॾियारी मल्हाइनि। हर शइ हिते मिले थी पई। मूंखे त अॼु पंहिंजे नंढपिणे जा ॾींहं यादि अची विया, जॾहिं असांजा वॾा असांखे बाज़ार वठी हलंदा हुया ऐं चवंदा हुआ बाज़ार खुली पई अथव, जेको वठिणो अथव वठो। हाणे असां हिते आया आहियूं हिन नंढड़े दुकानदार वटि चङो ई कुझु थो मिले, त असांखे हिते वठिणो आहे पंहिंजे घर जे मेन डोर जे लाइ कुझु डेकोरेशन जो सामान। अरे वाह, हिन वटि त सभु कुझु थो मिले पियो। हिन वटि स्टिकर रंगोली थी मिलनि पियूं, लक्ष्मी माता जा फोटो अथसि, लक्ष्मी माता जा चरण अथसि। त हे मां चॉइस करे वरिता पंहिंजे घर जे मेन डोर जे लाइ। मूंखे इहो सामान ॾाढो सुठो मिली वियो। हलो हे त थी वियो। हाणे असांखे वठिणा आहिनि कुझु सुहिणा डेकोरेटिव ॾिया, जेका असां पंहिंजे घर जी हटड़ियुनि जे पासे में सजाए सघूं। त हलो ॾिसूं था इहे ॾिया किथे था मिलनि पिया। वाह, हिन वटि त चङा सुठा सुठा ॾिया पिया अथसि। हाणे असां वठंदासीं तोरण पंहिंजे मेन डोर जे लाइ। केॾा सुहिणा सुहिणा तोरण था मिलनि हिते, इन सां त असांजो दर काफ़ी सुहिणो लॻंदो। हे मूंखे ॾाढो वणियो। हा, इहो मां ज़रूरु वठंदमि पंहिंजे घर जे मेन डोर जे डेकोरेशन जे लाइ। वाह, थैंक यू सो मच आंटी, ॾाढा सुठा मूंखे ॾिनव तव्हां डेकोरेशन जे लाइ तोरण। ॾिसो, असांजे सामान वठण सां हिननि जे चेहरे ते केॾी ख़ुशी थी अची वञे। इहा ई त आहे हिकु सुठी दिवाली। हलो हे सभु त थी वियो। हाणे मूंखे वठिणा आहिनि कुझु कॉस्मेटिक्स। त हलूं था बाज़ार जे अंदरि ऐं वठूं था कुझु सुठा सुठा ब्रांडेड कॉस्मेटिक्स, चॉइस करे, टेस्टिंग करे। ॿुधाए, आयो इहो मज़ो ऑनलाइन शॉपिंग में? न, बिल्कुलु बि न। ऑनलाइन शॉपिंग में कोई मज़ो कान्हे। मज़ो आहे पंहिंजी चॉइस सां शयूं ॾिसी करे वठण में। मां त पंहिंजी सॼी शॉपिंग हिन बाज़ार मां ई कई आहे। हे ॾिया, हे रंगोलियूं मां सभु ॾिसी करे वरिता आहिनि। हिन पेंडेमिक में असांजे वापारी भाउरनि जो घणो ई नुक़सानु थियो आहे। त अचो असां बाज़ार मां शॉपिंग कयूं, पंहिंजे वापारी भाउरनि खां सभु कुझु वठूं ऐं हिन बाज़ार जी रौनक वधायूं। तव्हां सभिनी खे ॾियारीअ जूं बेशुमार वाधायूं।